बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आहियां अव्हां जो मेज़बान अज़हर गुलसरकी। असां हिन वक़्तु प्रोग्राम जेकबाबाद ज़िले अंदरि जेका मौजूदा सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेके नेब कार्रवाइनि खां पोइ हिते माहौल बणियो आहे, उन हवाले सां करे रहिया आहियूं। जेकबाबाद में चंद ॾींहं अॻ में नेब सखर पारां सिंध जे सूबाई जेलनि बाबति मशीर वॾे वज़ीर जे मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब जे बंगले ते नेब जी टीम अची उते पहुती ऐं उहो उतां जी पुलिस पार्टी ऐं लेडीज़ पुलिस गॾु करे उहे उते पहुता। उन खां अलावा नेब जा अमलदार बि उन्हनि में ॿ जेके नेब इंस्पेक्टर्स हुआ उहे बि उन्हनि सां गॾु हुआ। नेब जी पूरी टिनि गाॾियुनि में हिकिड़ो क़ाफ़िलो अची पहुतो ऐं उन खां पोइ उन्हनि बंगले में पहुचण सां उन्हनि ॿुधायो त उन्हनि खे नेब वारंट आहिनि ऐं उहो एजाज़ हुसैन जखरानी साहब खे वठी वञण लाइ आया आहिनि, यानी कि उनखे हिरासत में वठण लाइ आया आहिनि। इहो असां वाज़ह कंदा हलूं त मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब मथां ॿ रेफरेंसिस ऑलरेडी उहे दाख़िल आहिनि। हिकु रेफरेंस जेको आहे असासन जो आहे, आमदनी खां वधीक असासन जे हवाले सां आहे, ऐं ॿियो रेफरेंस जेको आहे उहो मशीनरी एंड मेंटेनेंस डिवीज़न ख़ैरपुर एंड शिकारपुर, यानी कि प्राउंसल रोड वारो जेको खातो आहे उन हवाले सां उहो ॿियो रेफरेंस उन ते दाख़िल आहे। उन खां अलावा हिकिड़ी उन्हनि ख़िलाफ़ ॻुझी इंक्वायरी हलंदड़ ई जंहिंजे गिरफ़्तारी जे ख़दशे खां एजाज़ हुसैन जखरानी साहब उहा हिकिड़ी इंटरिम बेल कराई हुई, पर उनखे लाॻीतो उन हेडन रखियो वियो इंक्वायरी खे। ऐं कुझु ॾींहं अॻ में सिंध हाई कोर्ट कराचीअ पारां उहा जेका इंटरिम बेल हुई इहो चई उहा डिसमिस कई वई त तव्हांजे ख़िलाफ़ु न त को वारंट निकितो आहे, न ई तव्हांखे को कॉल अप नोटिस आहे, ऐं हिन बेल जो को जवाज़ नथो हुजे, उनजे करे उहा बेल डिसमिस कई थी वञे। जीअं ई उहा बेल डिसमिस थी त नेब टीम माना हिकु ॾिहाड़ो छॾे करे ॿिए ॾिहाड़े ते अची हिते पहुती ऐं हुननि अची उनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, पर उहे उते पंहिंजे बंगले ते मौजूदु कोन हुआ। ॿुधायो पियो वञे त उहे बंगले ते न हुआ ऐं उन नेब टीम लाॻीतो 2-3 कलाकनि ताणी उते मौजूदु रही। ऐं इन दौरान जीअं जीअं हितां जे उन पीपल्स पार्टी जे कारकुननि खे ख़बर पई या हितां जे जेके शहरियुनि खे ख़बर पई, तमामु घणी तादाद में उते गॾु थी विया उहे शहरी ऐं पीपल्स पार्टी जा कारकुन। ऐं नेब जी अहिड़े अमल ख़िलाफ़ु उते नारेबाज़ी बि शुरू थी वई ऐं माण्हू ॼण त हिकिड़ा मछरियल नज़र आया। ऐं उन खां पोइ जेको आहे त हिकिड़ो माण्हुनि जो उते रश बि वधी वियो ऐं नेब वारनि खे जॾहिं तसली बि थी वई त उहो एजाज़ हुसैन जखरानी साहब उन बंगले में मौजूदु कोन्हनि, उहे उन पंहिंजी रहाइशगाह में मौजूदु कोन्हनि। इन खां अॻ में बि नेब जेको आहे त कराची वारे बंगले ते चंद महीना अॻ में उते बि उन्हनि रेड कयो हो राति जो, ऐं उन्हनि एजाज़ ख़ान जखरानी साहब उते बि कोन उन्हनि खे मिली सघिया हुआ, पर उहो को ओॾी महिल ॿिए केस जे सिलसिले में हो। हिन भेरे वरी ॿियो को मामिलो हुयो जंहिंजे करे उन्हनि रेड कयो। ऐं उते जॾहिं नेब वारनि खे तसली थी वई त उन्हनि खे घुर्बल जेको शख़्स आहे उहो हिते मौजूदु कोन्हे, पर ॿाहिरि माण्हू जेके आहिनि तमामु घणो मछिरजी विया हुआ ऐं नारेबाज़ी शुरू हुई। इन दौरान पुलिस जे जेके डिस्ट्रिक्ट पुलिस जा अटाला आहिनि उहे जेके दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता हुआ उन बंगले जे चौधारी वारा, दाख़िली शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता न, पर उन बंगले जा जेके एजाज़ हुसैन जखरानी साहब जे घर तरफ़ वेंदड़ जेके रस्ता हुआ या उनखां निकिरंदड़ जेके रस्ता हुआ उन्हनि तरफ़ उहे पुलिस डिस्ट्रिक्ट पुलिस जूं मोबाइलूं बि बीठल नज़र आयूं, पर उहे उन्हनि अॻिते उहा पुलिस कोन वधी। ऐं उते नेब सां जेका साण पुलिस आई उन्हनि ई उन्हनि सां गॾु कार्रवाई करण जे लाइ अंदरि विया हुआ, पर ॿाहिरि माण्हुनि जे लाॻीतो शोरश वधण जे करे नेब अहलकारनि जो ॼणो त निकिरणु मुश्किल थी वियो। पर हिते जेके जखरानी ख़ानदान जा कुझु अमनपसंद माण्हू हुआ उन्हनि पंहिंजे उन हथनि जी ज़ंजीर में उन्हनि खे कढी उन्हनि गाॾियुनि में विहारियो। इन दौरान जेके मछलियल माण्हू हुआ उन्हनि पारां पथराव बि कयो वियो ऐं नेब जी जेका वेन आहे उनजा शीशा बि भॼी पिया, इहो ॿुधायो पियो वञे। उन खां अलावा जेके नेब अमलदार आहिनि उन्हनि खे बि जेको आहे त तमामु घणी ॾुखी सूरत हाल में गुज़रणो पियो ऐं उन्हनि खे उन गाॾीअ में विहारे वियो। तमामु घणी छिकताइण वारी सूरत हाल में उहे गाॾी में उन्हनि खे विहारियो वियो ऐं उहे रवाना थी विया। जंहिंखां पोइ नेब जा जेके अमलदार आहिनि उन्हनि शिकायत कई त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उते सख़्तु नारेबाज़ी ॼाणी वाणी कराई वई ऐं उन में
एजाज़ हुसैन जखरानी साहब जे फ़र्ज़ंद जी ॻाल्हि कई वई उन्हनि पारां इहो ॿुधायो वियो त उन्हनि जो फ़र्ज़ंद उहो ख़ासि तौर ते नारा हणाए रहियो हुयो ऐं माण्हुनि खे जेको आहे त वर्गलाए रहियो हो त जीअं उहो उन्हनि जे ख़िलाफ़ु नारा लॻाइनि ऐं उनखां अलावा उहो उन्हनि जी वर्गलाइण ते उन्हनि पथराव बि कयो आहे जॾहिं त उते बीठल तमामु घणी तादाद में माण्हू हुआ उन में पीपल्स पार्टी जा कारकुन बि हुआ शहरी बि हुआ खोड़ तमाशबीन बि हुआ यकीनन उन्हनि उते गॾु हुजण सां हिकिड़ो वॾो तादाद माण्हुनि जो नज़र आयो ऐं उनखां पोइ हिकु ॿ ॾींहं छॾे करे नेब इहा हिकिड़ी कंप्लेंट ज़ाहिर कई ऐं नेब चेयरमैन इन ॻाल्हि जो नोटिस बि वरितो त नेब जी टीम जे मथां जेको आहे पथराव थियो ऐं उन्हनि ते तशदुद कयो वियो ऐं उन्हनि जी गाॾियुनि जा शीशा भॻा विया ऐं डिस्ट्रिक्ट पुलिस जेको आहे उन्हनि सां को कोऑपरेट न कयो उन्हनि सख़्तु हिकिड़ो नोटिस वठंदे हिकिड़ी प्रेस रिलीज़ बि जारी कई नेब चेयरमैन पारां ऐं उतां जेको नेब PS नेब जे नाले सां उहो पुलिस जी जेका सखर जो हिकिड़ो थाणो आहे उनजो इंस्पेक्टर अब्दुर्रज़ाक सरोहीअ जी पारां हिकिड़ी दरख़्वास्त उमाणी वई उन थाणे जी जैकबाबाद में जेको उन हद जो थाणो हो सिविल लाइन थाणो उन ते उमाणी वई उन में ॼाणायो वियो त उन्हनि मथां जेको आहे पथराव कयो वियो उनजी गाॾियुनि जा शीशा भॻा विया जंहिंमें एजाज़ हुसैन जखरानी साहब जे फ़र्ज़ंद ऐं उनजो PA समेत जेके ॿिया माण्हू आहिनि उहे मुलविस आहिनि ॿ टिनि माण्हुनि जा नाला ॾिना विया ऐं लॻभॻि कोई 200 खां वधीक माण्हुनि जी ॻाल्हि कई वई त अणसुञातल हुआ पर पुलिस जैकबाबाद जी पुलिस इन ॻाल्हि सां उन्हनि सां एग्री न कयो उन्हनि चयो त जेकॾहिं नेब फिज़िकली तौर ते को उन्हनि जो माण्हू अची का FIR हिते कटाए थो त ठीकु आहे न त लिखत में उहा दरख़्वास्त उमाणे छॾण सां उहा उन्हनि जी जीअं जो तीअं दरख़्वास्त उहा दाख़िल FIR में नथी करे सघिजे जॾहिं उन्हनि पारां उन्हनि जो पुलिस जैकबाबाद पुलिस जो चवणो त उन्हनि पारां कोई न आयो आहे त उनखां बाद में जैकबाबाद पुलिस पंहिंजी सरकार जी फ़रियाद ते FIR दाख़िल करे छॾी जंहिंमें PA जेको मीर एजाज़ हुसैन जखरानी जो आहे ज़फ़र अली बुरड़ो ऐं मुमताज़ हुसैन जखरानी साहब जो पर्सनल PA आहे ख़ादिम हुसैन भुट्टो ऐं उन समेत जेके अणसुञातल माण्हू आहिनि उन ख़िलाफ़ु उन्हनि उहा FIR दाख़िल करे छॾी आहे ऐं उनखां पोइ पीपल्स पार्टी जे जेका कारकुन आहिनि उन्हनि पारां हिकिड़ो एजाज़ हुसैन जखरानी सां वाॻियल वासेदार माण्हू उनजो फ़र्ज़ंद उनजा भाउ उन्हनि पारां हिकिड़ो एहतिजाज बि कयो वियो त असांजे घरनि जी बेहुरमती कई वई आहे ऐं उहा ॿी जेका उन्हनि जी सियासी मुख़ालिफ़ धुर आहे उन्हनि पारां उहा नेब खां कराई वई आहे ऐं नेब लाॻीतो असांजी रीतुनि रस्मुनि खे टोड़ींदे असांजे घरनि में दाख़िल थी वञे ऐं उनखां पोइ उन्हनि एहतिजाज कंदे उहो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जे घर तरफ़ वेंदड़ रोड ते जेको आहे उन्हनि एहतिजाजी धरणो बि हयो ऐं हिकिड़ी छिकताइण वारी सूरत हाल उते बि नज़र आई ऐं जॾहिं उते वरी मोहम्मद मियां साहब जा हामी माण्हू बि पहुता जंहिंखां पोइ ज़िले जी सिविल इंतिज़ामिया तोणी पुलिस इंतिज़ामिया उते पहुती ऐं रेंजर्स जेका आहे मोहम्मद मियां साहब जे बंगले जे अॻियां उनजो इंतिज़ाम संभाले वरितो हो ऐं उहा छिकताइण वारी सूरत हाल रही उते इन सॼी सूरत हाल खे सिंध TV न्यूज़ जैकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी उन ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि सां ॻाल्हायो आहे अचो त उहा समूरी सूरत हाल तव्हांखे ॾेखारियो पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको आहे सूबाई सलाहकार ऐं लाड़काना डिवीज़न जो सदर आहे मीर एजाज़ हुसैन जखरानी जे राजगाह ते नेब जे पंहिंजो चढ़ाई ख़िलाफ़ अॼु क़ौमी शाहराह ते वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जे घर ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे इन धरणे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले जे सदर समेत कारकुन मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा अॻुवान ऐं जखरानी ख़ानदान जा जेके पंहिंजो मेंबर आहिनि फ़र्द आहिनि उहे बि गॾु आहिनि असां अॼु हिन सिलसिले में वञी पुछा कंदासीं त हीअ उन महिल कीअं था ॾिसनि छा हिन जे ख़िलाफ़ु जेके नेब कार्रवाई करे थी उहे सियासी कार्रवायूं आहिनि ऐं जेको मीर एजाज़ जखरानी आहे उनजे मथां केतिरा रेफरेंस आहिनि केतिरा केस आहिनि इहे सभु सुवाल खणी असां उनखां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे ही बिल्कुलु ग़लति कयो वियो आहे नाजाइज़ी नैबगर्दी कई वई आहे शायदि असांजे मुखालफ़ीन जो इहो ख़्यालु आहे कि असांखे नैबगर्दी करे ही ख़तमु कंदा या मीर एजाज़ ख़ान खे नैबगर्दी करे ही पोइते हटाइण जी कोशिशि कंदा इहा इन्हनि जी सिधी सही भुल आहे हे सम्झंदा कि इनमें शायदि मीर एजाज़ जखरानी या असां मीर एजाज़ जखरानी जा पोइकार जेके बि हिते आया आहियूं जेके बि जैकबाबाद वासी आहियूं असां सभु पोइते थी वेंदा इहे ज़ुल्म ज़्यादतियुनि सां असां पोइते थी वेंदासीं इहा इन्हनि जी ग़लतफ़हमी आहे इहा ग़लतफ़हमी इन्हनि जी ग़लतफ़हमी रहंदी या कॾहिं इन्हनि जी ॻाल्हि ते का बि हू न थींदो साईं तव्हां सम्झो था सियासी इंतकाम आहे
सिधो सौ सियासी इंतकाम आहे, बच्चो बच्चो सम्झे थो। असांजे घरनि ते पुलिस, असांजे घरनि जे अंदरि नैब, असां को धाड़ेलूं, असां को चोरूं, असां मीर साहब फेडरल मिनिस्टर रहियो आहे, 3 दफ़ा MNA रहियो आहे, को असां धाड़ेलियासीं, असां चोरियासीं, असां हिकिड़ो बि कोई अहिड़ो नोटिस ॿुधाए असां कोर्ट जे चवण ते या असां कंहिं कॉलब जी नोटिस ते असां उते पियूं त पोइ बि असांजे घर नैब अचे, पोइ असांजे घर पुलिस अचे। असां कोर्ट जी हर नोटिस ते, हर लेटर ते, हर कॉलब ते असां पेश थींदा रहिया आहियूं। पोइ ही जेको तमाशो कल थियो आहे, असांखे सम्झ न आयो आहे इहो छा तमाशो थियो आहे। मीर साहब ते केतिरा केस नेब पारां रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि? इहो शायदि असांखे ई ख़बर न आहे, हुननि जी मर्ज़ी आहे जेतिरा केस ठाहिनि। हिकु केस आहे, 2 केस आहे, पंहिंजे लेखे ठाहिनि था का, बाक़ी जेका केस आहिनि असां सभु केसनि में बेल ते आहियूं। हाणे घर वेठे 10 केस ठाहिनि तुंहिंजो असांखे इल्मु न आहे। जेतिरा केस असां आया सभिनि में असां बेल ते हुआसीं। मतिलबु कल्ह जेकी टीम आई उन वटि को वारंट वग़ैरह हुया? असांखे ॾेखारियो कुझु बि न अथनि। असां उन्हनि खे चवंदा रहियासीं असांखे हिकिड़ी कॉपी ॾियो, असांखे का रिसीविंग ॾियो, असांखे कुझु बि न ॾेखारियो वियो की छा हुयो, उन वटि का सर्च वारंट हुयो या की अरेस्ट वारंट हुयो, अहिड़ो कुझु बि असांखे न ॾेखारियो। ऐं कल्ह तव्हां जूं सां ॻाल्हियूं थियूं हूंदियूं त उनजो छा मौक़िफ़, नेब जो छा मौक़िफ़ हुयो? असां त इहो सम्झूं था की कल बि हू जेके आया कंहिं प्रोग्राम सां आया, जेकी उन्हनि उहा जेकी ॿाहिरि बदनज़मी कई, जेके असांजे मुखालफ़ीन सूमरनि जा, मलिया जा, मोहम्मद मियां जा माण्हू हुआ जेके ॿाहिरि बदनज़मी करे का शैतानियत फैलाइणु चाहिनि था, का बुरे हालात, शहर खे हिकिड़े बुरे हालातनि जी तरफ़ वठी वञनि था, ॿियो कुझु बि न आहे। तव्हांखे माना हीसाइण जो सभु कुझु हरबा आहिनि? इहा त हिननि जी भुल आहे की असां इहे जेल रेल सभु पहिरियों ॾिठा आहिनि। असांजे वालिद साहब, असांजे इहे जेल असां ते पहिरें इहे ज़्यादतियूं अंग्रेज़ जे दौर खां थींदियूं अचनि थियूं, हिकु नई ॻाल्हि कान्हे। असां इन सभु ज़्यादतियुनि लाइ तयारु वेठा आहियूं। हिननि खे लॻे थो मीर एजाज़ ख़ान, असां सभु हिते मीर एजाज़ ख़ान आहियूं। बिल्कुल सियासी इंतकाम आहे, गैर कानूनी छापो का लगाए वियो आहे। प्लीज़ इहो नैब गर्दी बंदि करो। खोड़ थी वियो आहे, खोड़ थी वियो आहे। मां मोहम्मद मियां सुमरो साहब खे बि इहो ई चईंदुमि, दरख़्वास्त कंदुमि दिलि सां कि चाचा साईं मूंखे गंद न खपे, बराई महिरबानी मां तव्हांखे हथ थो ॿधाऊं, वरी कल बि ॿधायोमांव, इनखे ज़ाती इख़्तिलाफ़ न करो। सियासी इख़्तिलाफ़ आहे, सर अखियुनि ते अचो, सियासत करो, इलेक्शन विढ़ो। इलेक्शन खटणो आहे, तव्हां अची मुड़समाणी थी तव्हां इलेक्शन खटे ॾेखारो, पर इहो ज़ातियात ते न वञो, ज़ातियात ते न वञो। छो जो ॾिसो हर शइ जी बर्दाश्त हूंदी आहे। जीअं माण्हू चवंदा आहिनि, अॼु बि असांजो पुरमन एहतजाज आहे, अॼु बि असांजो इहो ई दरख़्वास्त आहे कि सियासी इख़्तिलाफ़ ताईं रखो, त बराई महिरबानी हुनखे सियासी इख़्तिलाफ़ ताईं रखो, पर्सनली न वञो, पर्सनल न थियो, या नैब गर्दी बंदि करायो। रुगो सियासी मुखालिफ़ ई जेको आहिनि उनजे मथां नेब गर्दी कई वञे थी। काफ़ी अहिड़ा वफ़ाक़ी वज़ीर बि आहिनि उनजे मथां नेब जा केस आहिनि, पर इंक्वायरी नथी कई वञे। हिते तव्हांखे हिसायो थो वञे? बिल्कुलु। तव्हां मूंखे इहो ॿुधायो, जेके PTI जा PPP हाणे थी वियो आहे करप्ट, सही आहे PTI चईंदो आहे, त शाह महमूद कुरैशी मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुयो, सही, तव्हां उनखे फॉरेन मिनिस्टर कयलो, उहे करप्ट न आहिनि? हुन ते केसां नथा खोलो तव्हां? छो जो लोटा थी तव्हां वटि अची विया तॾहिं? मुंहिंजे वालिद साहब खे तव्हां हिते अची महराज ते ऑफर ॾिना, इमरान खान साहब कि मेरी पार्टी में आ जाओ, तव्हां पैसा ऑफर न कया, त पोइ तव्हां छा ऑफर न कई? मुंहिंजो वालिद साहब तव्हां जॻहि न झुकियो, मुंहिंजे वालिद साहब त चयो न मां न कंदमि। उहो सिलव असांखे इहो थो मिले कि तव्हां पंहिंजी नैब गर्दी कराओ। DG नैब खे मां दरख़्वास्त करां थो कि मलिया सूमरो तव्हांखे कंहिंखां फ़ोन कराए थी कि 2 सेकंडनि में एजाज़ जखराणी जे ख़िलाफ़ नोटिसां निकिरनि था, छो था निकिरनि? मीर एजाज़ ख़ान रेगुलर हर हाज़ुरी ते वेंदो आहे। 3 रेफरेंस जेके दाख़िल कया ऐं उहे हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, नेब कोर्ट, उहो ॾींहुं ख़ाली न जिते हाज़ुरी ते मीर साहब न वञे। जेकॾहिं 25 तारीख़ हिते नेब में आहे त 27 तारीख़ कराची हाई कोर्ट में आहे, 29 सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद में आहे, त उन सभिनी केसनि खे फॉलो करे थो ऐं सभिनी केसनि खे मुंहुं ॾिए थो। त पोइ कहिड़ो जवाज़ बणिजे थो नेब खे जो अची कंहिं घर जी चौधरी तक़ुस पामाल करणु? इहो इख़लाक़ी बि हिकिड़ो ग़लति अमल आहे। इन जे करे असां हुनजी तमामु मज़म्मत कयूं था। इहो ग़लति अमल आहे नेब खे। नेब पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ऐं नेब पंहिंजी कमदारी बंदि करे। केतिरा मीर साहब जे रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि? 3 रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि। 2 रेफरेंस त अहिड़ा आहिनि जेके सेम हिकिड़ो ई केस आहे, 2 रेफरेंस दाख़िल कया विया आहिनि ऐं उन में हाई कोर्ट मुंहिंजा बेल हले पियो। हिकिड़ो जेको बेल हो त अगस्त 16 तारीख़ ताईं वियो आहे। पर जेकॾहिं का बि अहिड़ी शइ आहे त मीर साहब पाण मिनिस्टर आहे, जिथे का डिस्ट्रिक्ट में घुमे थो,
ऑफिस वेहे थो नेब कोर्ट वञे थो उते गिरफ़्तार कनि घर में अचण जो मक़सदु छा आहे हिकिड़ो प्रेशराइज़ करे सियासी इंतकाम आहे असां उनजी पूरो ज़ोर मज़म्मत कयूं था ग़लति अमल आहे तव्हां सम्झो था हिते जेके सियासी तव्हांजा मुखालिफ़ आहिनि उहे हीसण लाइ हर बार इस्तेमालु करनि था ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो न 3 साल थी विया आहिनि जेको असांजो MNA पाण खे MNA सॾाए थो 3 साल थी विया आहिनि कोर्ट जो ऑर्डर आहे त रीकाउंटिंग थी वञे इहो कहिड़ो कानून आहे जेको 3 सालनि में रीकाउंटिंग नथो कयो वञे इहो त हर कैंडिडेट जो हक़ आहे त रीकाउंटिंग कयो तव्हां जेकॾहिं ओरिजिनल आहियो तव्हांजो साम्हूं अची वेंदो रिज़ल्ट पर 3 साल थी विया आहिनि उहो रीकाउंटिंग अञा थी उहो नथो थिए इन में साफ़ ज़ाहिर आहे त सियासी प्रेशराइज़ करे इन शइ खे हथु करण जी कोशिशि कनि था असांजा सियासी मुखालिफ़ रात मीडिया जा तक़रीबन मूंसां डिस्ट्रिक्ट जैकाबाद जी मीडिया टोटल मीर एजाज़ खान जे घर वारे रोड ते मौजूद हुई तमामु सूरत हाल ॾिठी कि रात अचानक जी नेब जा माण्हू हुते पहुता ऐं इहा ख़बर पखिड़िजी हुई पूरे शहर में ऐं पूरा शहरवासी गॾु थी विया न सिर्फ़ु जेको आहे पीपल्स पार्टी जा वर्कर पूरा शहरवासी जमा थी विया ऐं मां पाण अंदरि वियुसि नेब वारनि सां ॻाल्हायोसीं कि बाबा तव्हां छाजे लाइ आया आहियो उन्हनि चयोसीं असां सर्च वारंट खणी आया तव्हां सर्च कयो अचानक तव्हां आया आहियो बहरहाल उन्हनि चयोसीं असांजी ज़िम्मेदारी असां अचानक ईंदा आहियूं मां चयो बेशक तव्हां सर्च कयो बहरहाल तव्हां ॾिसो था पिया इहो मॉब गॾु थी वियो आहे रश गॾु थी वई आहे ऐं सूरत हाल कंडीशन ख़राबु आहे उन्हनि खे पाण खे बि इन शइ जो अहसासु थियो ऐं उन्हनि चयोसीं बिल्कुलु असां वापसि वञूं था पिया ऐं वॾी मुश्किल सां जेकी रश हुई ऐं माण्हुनि जो जेको आहे त मुख़्तलिफ़ तबिका जे फ़िक्र जा माण्हू मौजूदु हुआ वॾी मुश्किल सां हुनखे रवानो कयोसीं इहो अमल तमामु ग़लति आहे हे इंतिहाई गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी रिवायत आहिनि ऐं असां इहो मैसेज ॾियणु चाहियूं था पिया इन सिलेक्टेड गवर्नमेंट खे ऐं हुनजे जेको कैबिनेट जो हिसो आहे मोहतरम मोहम्मद मियां सुमरो साहब खे ऐं हुनजी जेकी सिस्टर हिते वेठी आहे उन खे अहिड़ी क़िस्म जी हरकतूं न कयो इन जो सिर्फ़ु और सिर्फ़ु तव्हांखे नुक़सानु पहुंदो आम माण्हुनि में तव्हांजे ख़िलाफ़ हिकिड़ी नफ़रत पैदा थिए थी पई असां जेको आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं ऐं चेयरमैन नेब खे त महिरबानी करे तव्हां अखि खोलियो ॾिसो त तव्हांजे हेठों जेको आहे त माण्हू कहिड़ो कमु करनि था पिया तंहिं लाइ असां पंहिंजी आवाज़ उथारण लाइ हिकिड़ी सिटी जे जैकाबाद जे वर्कर्स जो हिकिड़ो असां इज्तिमा कयो आहे ऐं असां पूरे डिस्ट्रिक्ट खे कॉल कईसीं लेकिन SSP जैकाबाद ऐं डिप्टी कमिश्नर जैकाबाद असांखे जेको आहे त मना कयो कि महिरबानी करे तव्हां जेको वॾो जलसो न कयो लिहाज़ा असां उनखे फ़िलहाल सिटी ते कयो आहे लेकिन अगरि असांजी ॻाल्हि न ॿुधी वई त असां डिस्ट्रिक्ट जो बि कंदासीं डिवीजन जो बि ऐं सिंध लेवल ते बि इंशाअल्लाह वॾो हिकिड़ो जलसो कंदासीं साहिब केतिरा रेफरेंस आहिनि जेका सूबाई सलाहकार जे मथां केतिरा केस दाख़िल कया नेब पारां मूंखे हिन ज़ाती तौर ते इल्मु न आहे छो जो रोज़ नओं केस दाख़िल करनि था बहरहाल जेतिरा बि केस हिन दाख़िल कया आहिनि उनमें हिकु केस बि अञा ताईं को साबित न थी सघियो आहे एतिरो टाइम गुज़रियो आहे कोई हिकु केस बि साबित न थियो आहे माण्हू अरेस्ट तॾहिं कंदो आहे कंहिंखे जॾहिं मुंहिंजे मथां कोई इल्ज़ाम साबित थी वञे जुर्म साबित थिए इहो पाकिस्तान जो पूरी दुनिया जो कानून आहे बग़ैर कंहिं सबूत जे तव्हां जेको आहे त केस हलायो था पिया अञा इन्वेस्टिगेशन हलनि था पिया काल अप आई न आहे और तव्हां घर में घिरी था वञो हे त हर हिसाब सां बलोची हिसाब सां सिंधी रिवायत पाकिस्तान जी रिवायत इस्लामी रिवायत जमहूरी रिवायत जे ख़िलाफ़ आहे अहिड़े हर अमल जी असां सख़्तु शदीद मज़म्मत कयूं था पिया तव्हां सम्झो था हीउ जेको आहे तव्हांजे ख़िलाफ़ु सियासी इंतकाम वरितो पियो वञे 100% 100% जे असांजे ख़िलाफ़ जेको आहे त सियासी हथकंडो इस्तेमालु कयो थो वञे ऐं इन में बिल्कुलु असांजा फेडरल मिनिस्टर साहब बि इन्वॉल्व आहिनि असां उन्हनि खे पर्सनली रिक्वेस्ट करणु आया आहियूं जैकाबाद जा शहरवासी ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर्स महिरबानी करे तव्हां अहिड़ी क़िस्म जी हथकंडनि खां जेको आहे त हटी वञो ऐं इहे इन्हनि जे वजह खां तव्हांजे ख़िलाफ़ु जेको आहे नफ़रत पैदा थिए थी पई माण्हुनि जी दिलि में तव्हांखे ख़बर आहे इहो जेको रेड थियो आहे इहो पहिरियों दफ़ो न आहे थियो पहिरियों दफ़ो कराची में थियो हींअर जैकाबाद में थियो ऐं नेब जे तरफ़ां बग़ैर वारंट जे अची करे रेड कयो वियो मां इहो चवणु चाहींदुमि त इहो जेको अपोज़िशन वारा MNA साहब सुमरो साहब आहे उहो हिकिड़ो सियासी इंतकाम वठी रहियो आहे असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था छो जो असां जैकाबाद जा बहादुर जियालियूं ऐं जियाला असां कॾहिं बर्दाश्त न करे सघंदासीं त मीर साहब सां ऐं मीर जी फैमिली सां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां अहिड़ी सियासी जेको आहे दुश्मनी कढी वञे असां इन जे ख़िलाफ़ु आहियूं असां सख़्तु इन जी मज़म्मत कयूं था मीर एजाज़ खान डिविज़नल प्रेसिडेंट जैकाबाद जो बहादुर पुटु आहे जैकाबाद जे लाइ हुन तमामु घणो कमु कयो आहे जैकाबाद जे अवाम जो आवाज़ु आहे असांजो शान आहे मीर साहब कॾहिं न ॾुजो आहे ऐं हुन मुंहुं ॾेई करे बीठो आहे ऐं जॾहिं बि हुनजी हेयरिंग थी आहे उन हर हाज़िरी ते वञी रहियो आहे पोइ इहो सियासी इंतकाम छो
असां पुछणु चाहियूं था सुमरे साहब को इहो सियासी इंतकाम छो, मलिया साहब को पुछा करणु चाहियूं था इहो सियासी इंतकाम छो। अगरि तव्हांखे असां सां विढ़ो आहे त अचो मैदान में असां सां ॻाल्हायो, लिखी छो वेठा आहियो, बार बार मीर जे मथां तव्हां अटैक छो था कयो। हे मीर जा जियाल आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाल आहिनि, न सज़ाउनि खां ड्रुजंदा आहिनि, न जेलनि खां ड्रुजंदा आहिनि, न असां झुकण वारा आहियूं, हमेशह सच ॻाल्हाइण वारा आहियूं। असांजो ईमान आहे सच ॻाल्हाइण। साईं बिल्कुल असां सम्झूं छा त सभिनी खे ख़बर आहे त हीअ सियासी इंतकाम ई आहे, छो जो करे 3 सालनि खां मीर साहब एजाज़ ख़ान जखरानी साहब कोरट जा चकर हणे पियो ऐं हर हाज़ुरी ते वञे पियो, कॾहिं कराची में हाज़ुरी आहे त कॾहिं सखर में हाज़ुरी आहे। मां सम्झां थो हफ़्ते में 2 या 3 ॾींहं ईअं सम्झो मीर साहब जा हाज़िरिन में गुज़री वेंदा आहिनि, पोइ बि उहो हाज़िरी अटेंड करे पियो। तंहिंजे बावजूद बि कल तव्हां ॾिठो त दहशतगर्दी जे वांगुरु जीअं तव्हांखे पाणे ख़बर आहे त असांजो हीउ ज़िलो रवायतनि वारो ज़िलो आहे। असां अगरि कंहिं रिश्तेदार वटि वेंदा आहियूं बि त असां दरवाज़ो खड़काए करे वेंदा आहियूं, हिननि को दरवाज़ो बि खड़कायो न आहे, चादर चौदीवारी जो पामाल करे हू मीर साहब एजाज़ ख़ान जखरानी जे हाउस ते अची पहुता। तंहिंजे बावजूद तव्हां ॾिठो असां हुते पहुतासीं, पुरमन रहियासीं, उनजे हिमायत में असां नारेबाज़ी कईसीं, उन्हनि खे कुझु बि न मिलियो, न उन्हनि वटि अरेस्ट वारंट हो, न का शइ हो। हाणे हिकिड़ी सोशल मीडिया ते हिकिड़ी नेब जे तरफ़ां हिकिड़ी प्रेस रिलीज़ निकिती आहे त बाबा कल्ह असां वटि जेकी हू अरेस्ट वारंट हो त ॾेखारियो आहे न तव्हां, कंहिं माण्हू खे तव्हां ॾेखारियो बि न आहे, हिकु माण्हू खे हिरासा करणु आहे। तंहिंजे बावजूद अॼु मीर साहब जी हाज़िरी बि रखियल हुई, अगरि अहिड़ी ॻाल्हि हुई त हाज़िरी ते मीर साहब अचे पियो। हीउ हिकिड़ो ॾिसो था तव्हां मीर अब्बास ख़ान जखरानी खे ज़रे घटि में 2 साल थियण वारा आहिनि, 2 सालनि खां हू हिकु गैर कानून तरीक़े सां बेगुनाही जो जेल काटे रहियो आहे, उते मौजूदु आहे, उन ते बि अॼु ताईं कोई केस दाख़िल न थियो आहे। तव्हां ॾिठो त आसिफ ज़रदारी साहब 11 साल जेल काटे करे उहो ई बाद में आख़िर में इहो थियो त हू बेगुनाह थी करे साबित थी करे बाइज़त बरी थी वियो। हीउ कहिड़ो कानून आहे? असां चऊं था जिते करप्शन थी आहे तव्हां बिल्कुलु हुते इंक्वायरी करो, लेकिन इंक्वायरी अहिड़े नमूने सां न थिए जो न इंसान जी रिवायत हुजे, न रीत हुजे, न रस्म हुजे। असां इन शइ जी अॻु में बि मज़म्मत कईसीं, हाणे बि मज़म्मत कयूं था। असां मुतालबो कयूं था आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान को, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को ऐं नेब जे चेयरमैन खां मुतालबो कयूं था त तव्हां जे पुठ जे पोयां जेका आहे असांजे जाली MNA हितां जो जेको MNA आहे मोहम्मद मियां सुमरो साहब ऐं उनजी भेण बेगम मलिया सुमरो साहिबा सियासी पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जे करे हीअ सियासीन खे हिकिड़ो डिॼाइण जो तरीक़ो आहे ऐं उन्हनि सां असां डिॼण वारा न आहियूं। असां मीर साहब सां गॾु आहियूं, हमेशह रहंदासीं। मीर एजाज़ ख़ान 3 साल थी विया आहिनि, इहो नेब जो उन ते केस हले पियो, उहो हाज़िरियूं बि ॾिए पियो। सुमरो साहब बि सम्झ हिन शहर जो रहवासी आहे ऐं मीर एजाज़ ख़ान हुसैन जखरानी हर ॾुख में हर सुख में उहो आवाम सां गॾु आहे। जेकॾहिं उन वटि का अहिड़ी शइ हुजे हा त 3 सालनि में उन जी का ज़ाहिर थिए हा त उन ते को केस नथो ठहे। हाणे इहा नाक़ाबिल मुज़म्मत आहे त जेको हुनजे घर जे मथां उहो चढ़ाई करे ऐं घर जे मथां नेब जो छापो लॻे, असां इहो नाक़ाबिल हिकिड़ी मुज़म्मत जहिड़ी ॻाल्हि आहे। असां चाहियूं था त पुरअमन तरीक़े सां इहो करे माण्हू ज़ातियात ते न वञे, सियासी हिसाब सां जेको हुनजो इंतकाम आहे उहो वठे ऐं घर जी बेहरूती करे, इहो असांखे बर्दाश्त कोन थो थिए। असां अॻे बि एजाज़ सां गॾु हुआसीं, हाणे बि आहियूं ऐं हमेशह हूंदासीं इंशाअल्लाह। उहो 3 दफ़ा MNA थी रहियो आहे त हुनखे आवाम चाहे थी, उहो आवाम जे कमु अचे थो त ज़ाहिर आहे हुन में का शइ अहिड़ी आहे जो आवाम हुनखे चाहे थी पई न, त कहिड़ी शइ हुन ते बीहे थी जंहिंजे लाइ हुनजे नेब जे मथां छापो लॻे थो। कराची में हुनजे घर ते छापो लॻो, हिते हुनजे घर अचे, इहो नाक़ाबिल मुज़म्मत आहे। तो ऐं साम्हूं छा थिए थो, उहो इहो ई चवनि था त मीर एजाज़ ख़ान खे झुकाऊं, वो असांजे रस्ते को हटी वञे, पर उहो उन्हनि जो भुल आहे। घणे एजाज़ ख़ान खे झुकाईंदा, हिकु खे झुकाईंदा सभु एजाज़ ख़ान आहिनि। मां एजाज़ ख़ान आहे, सॼो दुनिया एजाज़ ख़ान आहे। हे सियासी चकर आहे। तक़रीबन मीर साहब 3 सालनि खां नेब कोर्ट रो में हाज़िरियूं भरे थो, कराची, सखर,
इस्लामाबाद कराची सखर इस्लामाबाद एक हाज़िरी भी मिस न कंदो आहे, हिकु हाज़िरी भी। हाणे कल भी ॾिठो। बाक़ी इहो ॿुधायो नेब हिते आहे, नेब हे वफ़ाक़ी हुकूमत में किथे जेका जे खंडरनि में छा कयो, जे अटे में करप्शन कयो, पेट्रोल में कयो, एॾी महांगाई कयनि, हिते नेबगरी किथे, हिते नेब न आहे। नेब सिर्फ़ु एजाज़ खान जखणी लाइ, इन करे असां नेब खे इहो ई चऊं था त इंसाफ़ करो। तव्हां ॾिठो आहे त केॾो पूरो अमन असांजो जेको धरनो हुओ, इहो धरने हिनजे करे असां अॼु कयो आहे त मीर एजाज़ ख़ान जे बंगले में नेप छापा हणियो। नेप छापा क्यों हणियो आहे? कंहिंजे चवण ते हणियो आहे? छो तो मीर साहब जो केस हले तो मीर साहब तो हले तो वञे तो पंहिंजे कोर्ट, छापा हणण जी तो ज़रूरत ई न हुई। असां थोरो इहो चवणु चाहिनि था तो असांखे इहो छड़ो नेप ॿुधाए तो कंहिंजे चवण ते इहो छापो लॻियो आहे। बिल्कुलु जेको आहे सो असां सम्झूं था। हीअ त जेको कल्ह इमरान न्याज़ी जे चवण ते जेको रियासती दहशतगर्दी कई वई, कल्ह मीर एजाज़ खान जखणी जे घर जे मथां हिकु रेड कयो वियो बेईमाना, असां सम्झूं था त सिलेक्ट हुकूमत जा इहे हथकंडा आहिनि, हीअ हिकु अवामी लीडर खे झुकाइण जी कोशिशि करनि था। असांजो डिवीज़नल प्रेसिडेंट मीर एजाज़ हुसैन जखराणी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सिपाही आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो भाउ आहे। हीअ सर इन जो झुकी न सघनि, कटे सघनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके वर्कर कंदा झुकाए सघनि, असां लीडरनि खे छा कंदा? असांजी दास्तान रही आहे, असांजी दास्तान रही आहे। असां कोड़ा बि खाधा आहिनि, असां जेलां बि काटियूं आहिनि। असांजी लीडरशिप इन्हनि रियासत सां, इन इस्टेब्लिशमेंट इदारनि सां टकराए करे असांजी शहीद थी आहे, त असांखे हीअ नेब जे केसनि खां छा ॾुधाईंदा? मां सम्झां थो त अहमकन जन्नत में रहनि था। असां इन्हनि खे ॿुधाइणु घुरूं था त पंहिंजूं इहे रियासती दहशतगर्दियूं, इहे हिकु तरफ़ा कार्रवायूं बंदि कनि, न त ॿी सूरत में असांजा जियाला इन्हनि जो जेको घेराव कंदा, इन्हनि खे जॻह न मिलंदी लिकण जे लाइ। मोहम्मद मियां सुमरो साहब जे रिहाइशगाह ते असां बीठल आहियूं। हिते मोहम्मद अनवर आहे ऐं जेको हुनजा ॿिया साथी आहिनि सां असां बीठल आहियूं, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन सिलसिले में छा चवणु आहे। जेकी हुनजी मुखालिफ़ दुराए हुन ते इल्ज़ाम मुड़े पए ते सियासी इंतकाम वरितो पियो वञे, असांजे मथां जेको आहे सियासी कार्रवाई कई पई। उन सिलसिले में असां मोहम्मद अनवर ऐं ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हाईंदासीं, हुनजो छा चवणु आहे। साईं काल जेका सूबाई सलाहकार आहे मीर एजाज़ खान जखणी, हुनजे बंगले ते नेब जी जेका टीम आई, हुनजो चवणु आहे त हीअ असांजो जेको आहे सियासी मुखालिफ़ आहिनि मोहम्मद मियां सुमरो साहिबु, उहे असांजे ख़िलाफ़ु सियासी कार्रवाई करनि पिया। तव्हां उन सिलसिले में छा चवंदा? साईं हाणे ॻाल्हि ईअं आहे त कल्ह जेको एजाज़ खान जे बंगले ते रेड कयो आहे, उहो कयो आहे नेब, ठीकु आहे। ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु करप्शन जा केस हलनि था पिया, इहा सभिनी खे इल्मु बि आहे। मां नथो सम्झां त इहा का सियासी इंतकाम आहे, उहो छो थो थी सघे? ॿिए जे ख़िलाफ़ु नथो थिए, ॿी मख़लूक़ात बि हिते रहे थी पई। ऐं अगरि हू एतिरा साफ़ आहिनि त कोर्टनि खे फेस कनि ऐं कोर्टनि में वञनि, पंहिंजी ॿिए जेको बि हुननि करप्शन न कई आहे त उहे हिते सबूत ॾियनि, पाण खे उतां आजो कनि। कोर्टा त खुलियूं पियूं आहिनि न, त उहे कीअं चवनि था त पंहिंजो सियासी इंतकाम आहे? सियासी इंतकाम त कोन्हे, हिकिड़ी करप्शन आहे, उनजे करप्शन जे ख़िलाफ़ु जेको आहे वठ पकड़ थिए थी, उनखे अगरि तव्हां सियासी इंतकाम चओ त मां इनखे नथो मञियां त इहो सियासी इंतकाम आहे। उहे चवंदा त असांजा जेके बि रेफरेंस आहिनि उन्हनि में ज़मानतूं थियल आहिनि, पर असांजी जॾहिं ज़मानतूं थियनि थियूं त हिन धुर पारां जेका नओं रेफरेंस दायर करण लाइ चयो थो वञे। अहिड़ी काई ॻाल्हि त न आहे। रेफरेंस नेब बि ठाहींदी आहे, को कंहिंजे बंगलनि ते कोन्ह ठहंदा आहिनि। जेके बि रेफरेंस ठाहिया आहिनि उहे नेब बि ठाहिया आहिनि। कल्ह टीम बि नेब जी आई हुई, जेको बि कार्रवाई थिए थी उहा नेब जे ई उन ते थिए थी। कल्ह तव्हां ॾिठो त नेब जी टीम आई, ज़ाहिर आहे पुलिस नेब या कोई बि एजेंसी कंहिंजे बि दर ते वेंदी आहे। कल्ह ॾिठो त उन्हनि सां छा असरु थियो, उन्हनि जूं गाॾियूं टोड़ियूं वयूं, उन्हनि सां वरी बदअख़लाक़ी कई वई, पथरा कयो वियो, ज़ख़्मी कयो वियो। ॾिसो त हाणे इहे शयूं छा थियूं? माना अगरि कोई बेडो ई आहे, को साफ़ु सुथिरो आहे त वेही रहे। साईं मां त साफ़ु सुथिरो आहियां, मां कोर्ट में पाण खे पेश कयां थो, मां पंहिंजो फेस कंदुमि, जेके बि मां ते इल्ज़ाम आहिनि मां उन खां आजो थींदुसि। बाक़ी हुननि बि कल्ह बि जेको आहे सो हीअ शइ कई, अॼु बि असां पंहिंजे घर में वेठा आहियूं, असांजे तरफ़ूं का बि रिएक्शन कोन्हे। मां सम्झायां थो त रवायतनि जे उपतड़ हुननि इहो कमु कयो आहे त कंहिंजे दर ते अची करे धरणो हणनि। हीअ रवायतनि, हीअ सियासत बि न आहे, रवायत बि असांजी कोन्हे। असांखे सियासत बि रवायतनि जे जेके आहिनि उन्हनि जे हदूद जे अंदरि करणु घुरिजे। सियासत जो जवाबु सियासत सां ॾियणु घुरिजे। असां जेको बि सियासी जवाबु ॾींदा असां क़बूल करण लाइ तयारु आहियूं, लेकिन उहो सियासी जवाबु बदअख़लाक़ी में न हुजे, रवायतनि जे उपतड़ न हुजे। जेका बि उहे सियासत कनि था, असां बि सियासत कयूं था, सियासत जो जवाबु सियासत ॾींदा अखियुनि ते। मुंहिंजो चवण त असांजे सिर्फ़ु जखराणी ख़ानदान खे हिट कयो थो वञे ऐं असांजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। अॼु दौर उन्हनि जो आहे, सुभाणे दौर जॾहिं उन्हनि जो हूंदो, असांजो हूंदो त पोइ शायदि इहे शयूं न थींदियूं। तव्हां छा चवंदा? साईं हाणे ॻाल्हि हीअं आहे न,
जेको करप्शन कंदो उहो लोड़ींदो। ठीकु आहे, उन्हनि जो दौरु ईंदो, अगरि हिन साइड ते का करप्शन आहे हू कढी अचनि, मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम। अगरि हू चाहिनि था त अॼु उन्हनि जो दौरु आहे, दौरु त तव्हांजो बि आहे, सिंध गवर्नमेंट कंहिंजी आहे, उन्हनि जी आहे। इन जे करे दौर जे मथां न हूंदो आहे, ॻाल्हि हूंदी आहे करप्शन जी। अगरि हिन टाइम बि तव्हां ॾिसो, अगरि इहा ॻाल्हि कनि था त असां PTI सां आहियूं, त PTI जा केतिरा माण्हू फेस कनि था नेब खे, उहे बि कनि था। ईअं न आहे को वन साइडेड नेब कमु करे थी, नेब त PTI वारनि खे बि जेको आहे रेफरेंस ठाहिया आहिनि, उन्हनि खे बि अरेस्ट कयो आहे। काफ़ी अहिड़ा मिसाल आहिनि। सो ई मां नथो सम्झा अहिड़ी का ॻाल्हि आहे। इन जे करे सियासी दौर चेंज थींदा रहंदा आहिनि। अगरि का अहिड़ी ॻाल्हि आहे त उहा बिल्कुलु ज़ाहिर कनि। सियासी इंतकाम कहिड़ी जात आहे, कीअं उहो पॉइंट आउट नोट करनि जेका सियासी इंतकाम थी विया। बाक़ी रही ॻाल्हि, अगरि हीअ रेफरेंस ज़ाहिर थियनि था, तव्हांजे ख़िलाफ़ु नथा थियनि, मुंहिंजे ख़िलाफ़ु नथा थियनि, जेको खाईंदो सो लोड़ींदो। उन में ज़ात पात जी का ॻाल्हि आहे ई कोन, न ई कंहिं ज़ात पात जे लाइ असां का ॻाल्हि कयूं था। बाक़ी जंहिं खाधो आहे उनजे लाइ त गवर्नमेंट जो हिकिड़ो सिस्टम आहे, उनखे न असां ठाहियो आहे न तव्हां ठाहियो आहे, अहिड़ी त ॿी का ॻाल्हि कान्हे का। बाक़ी हाणे जेको ज़ातियात ते वञे थो, ज़ातियात त पोइ उहो जवाबु, उहो कोई बि सवाल कंदो जवाबु असां वटि बि हूंदो। जेको हद को उरांगी वञे थी, असांजे घरनि ते नेम मोकिली वञे थी, असांजे ख़िलाफ़ु रोज़ रोज़ नवां केस दाख़िल कराइनि था, असां ज़मानतूं करायूं था, वरी सुबुह जो जेको आहे मोहम्मद मियां सुमरो ऐं बाजी मिलिया जे चवण ते जेको आहे ॿिया केस दायर कया वञनि था। मुंहिंजा भाउ ख़ुर्शीद शाह बि शाह साहब आहे, पीपल्स पार्टी जो आहे, पीपल्स पार्टी जा ॿिया बि काफ़ी आहिनि, PTI जा जहांगीर तरीन बि PTI जो आहे। पाकिस्तान लेवल ते हले थो, कंहिं सां बि कंहिंजी का ज़ातियात त न आहे। अगरि कोई ज़ातियात करे थो उहा हुनजी मर्ज़ी आहे, बाक़ी असांजे तरफ़ां त का ज़ातियात न आहे। फेस हर कंहिंखे पाण करिणो आहे, मूं खाधो आहे त मूंखे फेस करिणो आहे, तव्हां करो तव्हांखे फेस करिणो आहे। बाक़ी तहिड़ी ॻाल्हि कान्हे। नेब पाकिस्तान लेवल ते आहे न, कोई हिकिड़े माण्हू त न ठहियल आहे, असांजे ऑर्डर ते ॿिए कंहिंखे त वठे, ॿिए कंहिंजो त का ॻाल्हि थिए, असां त का ॻाल्हि न कई आहे कंहिंजे लाइ। बाक़ी जंहिं जेका शइ कई आहे उनखे फेस पंहिंजो पाण करिणो। नाज़रीन, तव्हां ही उतो ॿिन्ही धुरनि जी जेका उते मौजूदगीअ में उहा सूरत हाल रही। मोहम्मद मियां सुमरो साहब जी धुर सां जेके वास्तेदार माण्हू आहिनि, उन्हनि जी हिकु तमामु घटि माण्हू मिली सघिया जिन सां उहा ॻाल्हि ॿोल थी सघी आहे। ऐं मीर एजाज़ हुसैन जखरानी साहब जी धुर जा जेके माण्हू आहिनि, उनजा वारिस मिट माइट आहिनि, उनजा जेके पार्टी कारकुन आहिनि, उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जी बि राय खां अव्हांखे असां आगाही ॾिनीसीं। हिते ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त हिते जेका सूरत हाल पैदा थियण पई वञे त इहा न शहर जे हक़ में आहे, न बहितर सियासत करण जे हक़ में आहे, न ई वरी को इन मां को पब्लिक खे फ़ाइदा पहुचंदा। सियासत करण जो बुनियादी तौर ते मक़सदु आम माण्हूअ खे फ़ाइदो पहुचाइणु हुजे थो, आम माण्हू जे मसइले जे लाइ सियासत करणु हुजे थो। पर जेकॾहिं हिते इहे मामला इन रुख ते निकिरी पिया त पोइ उन ॿिन्ही धुरनि जी सियासत जो फ़ाइदो आम माण्हू खे न पहुचंदो। उहा लाॻी थो छिकताइण वारी सूरत हाल रहंदी। ख़ुदा न करे त इहा छिकताइण वारी सूरत हाल जेका आहे घणी देरि ताईं बरक़रार रहे। हिते प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। ईंदड़ वक़्तु ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।